हिन वक़्तु मौजूदु आहियां सकल हमदर्द हाउस जिथे अॼु असां गॾु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अॻुवाण ऐं हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन जो चेयरमैन शेर सिंध गुल मोहरन साहब मौजूदु आहिनि। शेर सिंध गुल मोहरन साहब जेको आहे सिंध जो वाइस प्रेसिडेंट थियण ते पहिरियां त असां उनखे लख लख मुबारकूं पेश कंदासीं ऐं वधीक अचो त उन सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं। सभ खां पहिरियां मां पार्टी जी क़यादत इमरान ख़ान खां वठी अली ज़ैदी भाई मुबीन जतोई साहब जेके असांजी क़यादत आहे उन जी एतिरो भरवसो करण लाइ मां शुक्रगुज़ार आहियां ऐं उन सां गॾु पार्टी जे वर्करनि जो बेहदि शुक्रगुज़ार आहियां जो हर मुश्किल बुरे वक़्त में मूंसां बीठा रहिया ऐं असीं इमरान ख़ान जो नारो नवाब शाह में हमेशह क़ाइमु रखियो, भले ज़रदारी हुजे या ॿियो केरु हुजे। ऐं इंशाअल्लाह जेका 26 तारीख़ खां असांजी करप्शन ऐं पीपी जे ख़िलाफ़ु जेका रैली निकिरे थी उन में मखदूम शाह महमूद कुरैशी साहब, जहांगीर पंहिंजो अली ज़ैदी साहब ऐं पंहिंजो असद उमर साहब सभु दोस्त हूंदा, हलीम शेख साहब, इहा असांजी क़यादत ईंदी। इंशाअल्लाह नवाब शाह में तमामु वॾो जलसो थींदो ऐं हीअ जेका हींअर जेके नयूं जेके असांजी सिंध ऐं पाकिस्तान लेवल ते जेकी ठहनि पियूं जेके कमेटियूं ऐं जेके उहिदा ॾिना वञनि था, मूंखे यकीन आहे त अॻी इलेक्शन जी असांजी तयारी शुरू थी वई आहे ऐं इंशाअल्लाह 2023 में सिंध में असांजी पूरी कोशिशि हूंदी त PTI जी हुकूमत ठहे ऐं हिकिड़ो दफ़ो जीअं वीचारा मासूमनि खे ज़मीननि ते वञी कब्ज़ा करे मारनि था या जेके नाइंसाफ़ियूं थियनि थियूं उहो सिस्टम ख़तमु थिए। ऐं हिकु दफ़ो वरी पार्टी कारकुन हिकु कारकुन जेको हर वक़्तु मूंसां साथ रहियो ॾुख में सुख में, इंशाअल्लाह उन्हनि जे सलाह सां उन्हनि जी ताक़त सां असां अॻिते वधंदासीं। इन मौक़े ते ॿिया जेके डिवीज़न जा सदर थिया आहिनि, ख़ासि करे असांजो नवाब शाह जो इनायत रिंद साहब, मीरपुर ख़ासि जो मुमताज़ शाह साहब, होॾे जैकमाबाद डोमकी साहब, पंहिंजो पप्पू चाचड़ साहब ऐं पंहिंजो लाड़काने में जेके बि दोस्त थिया आहिनि उन्हनि खे मुबारकबाद ऐं सिंध जी सॼी नई बाडी खे मुबारकबाद। महिरबानी।